अस्सलाम वालेकुम नाज़रीन, खैबर खां अब्दुल शौक़ जी ख़बर ॾींदा हलूं। अडेरो लाल जे ॻोठ शेर मोहम्मद ठोड़ा में PPHI तरफ़ां अस्पताल खे अपग्रेड करे ॻोठ जी आवाम लाइ सहूलत मुहैया कई वई। तफ़सील मूजिब ॻोठ शेर मोहम्मद ठोड़ा में अस्पताल के PPHI तरफ़ां अपग्रेड करे तरवासिन जे लाइ सहूलत मुहैया कई वई आहे। उन मौके ते PPHI जे चीफ एग्जीक्यूटिव ऑफिसर अब्दुल वहाब सूमरो, ऑपरेटिंग ऑफिसर रियाज अहमद राहूजो, रीजनल डायरेक्टर डॉक्टर नजीबुल्लाह चाचड़, ज़िला मैनेजर मुनीर अहमद चन्ना जन खिताब कंदे चयो त ॻोठ शेर मोहम्मद ठोड़ा जी अस्पताल के PPHI तरफ़ां अपग्रेड करे अस्पताल में हाण ॾींहं ऐं राति जो मरीज़न लाइ खुलियल रहंदी। मरीज़न लाइ वधीक बेड रखिया विया आहिनि। स्टाफ जो तइदाद वधाए ड्यूटीअ लाइ पाबंद कयो वियो आहे, जीअं आवाम खे सहूलत मुहैया करे सघिजे। जॾहिं त अस्पताल जे सपोर्ट कमेटीअ जे मेंबरनि वकील अनवर लाशारी, रिटायर्ड मास्टर बशीर अहमद चांडियो, इमदाद हुसैन सूमरो ऐं ॿिया पिणु मौजूदु हुआ। जन चयो त शेर मोहम्मद ठोड़ा जी जाइज़ मसइलनि खे आला ऐवाननि ताईं रसाई कराए हल कयो वेंदो। अस्पताल में PPHI जी शुरूआत में हिकु वण पोखे इफ़्तिताह कयो वियो।